पुराना सिंधी लफ़्ज़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज जो लफ़्ज़ ठोरेड़। अचो त ठोरेड़ लफ़्ज़ के पढ़ो। ग्रामर में ही लफ़्ज़ सिफ़त आहे, माना सखणो, हथें खाली, फ़कड़ वग़ैरह। अखर ठे, रे, हड़े, आवाज़ ठ, रे, हड़, लफ़्ज़ ठोरेड़। जुमलो छो ठोरेड़ थी आयो आहीं। अचो त ठोरेड़ लफ़्ज़ के लिखण सिखूं। ठे भी ईअं लिखबो आहे जीअं बे लिखबी आहे, बे लिखबी आहे, भे लिखबी आहे। थोरो सिट खां मथां छिके ऐं रे लिखी ऐं पोयों हड़े लिखबसि। ठ रे हड़। वधीक ॾिसंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। इहो हो अॼु जो लफ़्ज़ ठोरेड़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। पुराना सिंधी लफ़्ज़ पढ़ो।